जेके तव्हां खे को जांचणो आहे त उन फ़क़ीर जी उहे टे शयूं तव्हां जांचो त उनखे दौलत जो शौक़ु न हूंदो, उनखे शोहरत जो शौक़ु न हूंदो, ऐं उनखे उन शावत वारा जेकी बि औरत वग़ैरह जेको बि आहे इहे जेको टिनि शयुनि खां महफ़ूज़ रहंदो उहो उन वटि उहो फैज़ उहो फ़क़ीरी उन वटि हूंदी। तव्हां हाणे इहो माप तौरु तव्हांजे अॻियां आहे, उन्हनि मापनि तौरनि खे तव्हां करे छो इहे टिनि शयुनि जिते बि इहे टे शयूं हूंदियूं उते उहा असलियत उहो फैज़ न हूंदो। जेको शोहरत चाहींदो उहो फ़क़ीर न आहे, जेको माल मिल्कियत दौलत जे पुठियां भॼंदो उहो फ़क़ीर न आहे, जेको शावत जे हाणे शावत जा घणा आहिनि न रूप आहिनि। शावत उन अल्फाज़ जी शावत, ठिग ठागर जी शावत, कारोबार जी शावत, माना जेकॾहिं उन में वञिबो त घणो तफ़सील थी पवंदो।